नाज़रीन, इन जदीद दौर में भी कुछ अड़ा माण्हू आहिनि जेके कंहिं न कंहिं तरीक़े सां इंसानियत जी ख़िदमत करे रहिया आहिनि। उन्हनि मां ई मक़सूद रिंद वासी ग़ुलाम रसूल पिंजारो बि हिकु आहे जेको टुटल रोडनि जे खॾनि में भराई करे इंसानियूं जानियूं बचाए रहियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था ख़ैर मोहम्मद रिंद जी ही रिपोर्ट। मौजूद आहियूं शहदादपुर नवाब शाह वया रोड ते, जिते जेको आहे रोड खां ते पारां जेको पहिरीं बेलदार रखिया वेंदा हुआ। बेलदार तक़रीब काफ़ी अरसे खां जेको आहे बेलदार न हुअण करे जॾहिं बरसातूं पवंदियूं आहिनि ऐं रोड टुटंदा आहिनि, जेको आहे रोड टुटण खां पोइ हिन जी हिफ़ाज़त लाइ मिटी विझण लाइ केर बि कोन ईंदो आहे। पर हिकु सबसे इंसान आहे जेको शहदादपुर रोड आहे, नवाब शाह रोड आहे, शाहपुर चाकर रोड आहे, खडड़ो रोड आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके रोड आहिनि उन्हनि रोडनि ते जेको आहे मिटी मुफ़्त में जेका खॾा जेके पइजा आहिनि उन जो मुफ़्त में जेको आहे मिटी भराई कंदो आहे। मिटी भराई करण खां पोइ जेको आहे हिन ग़रीब खे तक़रीबन इहो ई आहे, हिन साथ इहा आहे त हिनखे न पघार ॾिनी वेंदी आहे, न पर फी सबील लाइ कंदो आहे जीअं को एक्सीडेंट को वॾो हादसो न थिए। उनजे बावजूदि हीअ जेको आहे सुबुह खां वठी सिज लथे ताईं शाम ताईं जेको आहे हीअ रोड जी भराई कंदो आहे ऐं भराई खां पोइ जेको आहे हिन जो वैन आहे या मुख़्तलिफ़ जेके मुसाफ़िर हितां गुज़र कंदा आहिनि जो अतीअ तौरु जेको आहे हिन खे 5 या 10 या 20 रुपया ॾींदा आहिनि, हिन जी हिमत अफ़ज़ाई कंदा आहिनि। पर हुकूमत तरफ़ां हिन खे जेको आहे रोड खाते तरफ़ां का बि पघार न ॾिनी वेंदी। अचो त हिन सां ॻाल्हायूं त हिन जो वधीक छा चवणु आहे। हीअ रोड भगल जो 2012 में जेका बोर्ड आई उन में जेको ही रोड भॼी पियो, वॾा टेलर था मटिया, तमामु घणो नुक़सानु थियो। मूंखे रहम पइजी वियो, वेंदुसि केॾी महिल गाॾियूं फासी पवंदियूं रोडनि में, घणा हादसा थींदा, मूंखे हिकिड़ो रहम पइजी वियो। कोडर खणी कटो खणी हलियो वियुसि, वञी मूं खॾा 2 टे भरिया जिते तमामु ख़राबु खॾा हुआ। रहम पइजी वियो, मूंखे ॾींदा विया। मुंहिंजे ॾिसो मालिक मूंखे थो ॾिए। हीअ जेको कमु कंदो आहे जो फी सबीला कमु कंदो आहे, न कंहिं गाॾी वारे खां घुरां, न कंहिंखां मूं घुरियो आहे, न को छा हीअ फी सबीला कमु कंदो आहे। रोड जा खॾा जेके भरींदो आहे, हालांकि नवाब शाह सांगड़ा रोड ते उन ओरो रोड भगल हो, उन रोड ते मूं 3 साल कमु कयो ऐं जेका हिन रोड ते बि सभु हादसा थिया तमामु घणा। को बेलदार वग़ैरह रखियल न आहे हींअर? बेलदार जी ख़बर न आहे, मूंसां बेलदार अॼु ताईं न मिलियो आहे को। ऐं बेलदार छा आहे, तव्हांखे छा हिते मिलंदो आहे? तव्हां बि माना सुबुह खां शाम ताईं जेको कमु कंदा हो, छा छा मिलंदो आहे? बसि शुक्र अल्हम्दुलिल्लाह, मुंहिंजे लाइ गंज थींदो आहे। सरकारी मुलाज़िम कोन आहियां ऐं रब जो मुलाज़िम आहियां, रब मूंखे थो ॾिए। जिते पाणी आहे उते पाणी भरे थो, तक़रीबन 28 मुठो परे थो वञे, उते पाणी भरे थो वञे। हीअं टोली में वञे भरिसां 28 मुठो भरे करे हिते छटकार बनी में तव्हांखे मिटी माण्हू खणण ॾींदा या किथे झणिक बि मिलंदी आहे तव्हांखे? ऐं झणिक मिलंदी आहे त ॾुख थींदो हूंदो न? मूंखे अॼु ताईं बि हरूभरू माण्हू कूड़ नथो वणे, कंहिं बि अॼु ताईं मूंखे कंहिं रोकियो न आहे। अच्छा, हा, कंहिं बनी वारे मूंखे चवंदा आराम सां मिटी सवली कबो मुंहिंजो हाज़ुर ऐं मुंहिंजे नुक़सानु तव्हांजो कोन करे। जीअं तव्हां चवंदो आहे ख़राबु भरी जेकॾहिं एतिरा त कयो पोइ हुनखे अलाह ताला हुनखे न मिले सॼो ख़राबु। ज़िले सांगड़ मां को डीसी तव्हां सां को तामन या डिस्ट्रिक्ट तरफ़ां को तामन वग़ैरह? जी हा, उमर फारूक बुले साहब मूंखे घुरायो, नवाब शाह सांगड़ रोड ते कमु करायो। पोइ हुते मीटिंग कई शहदादपुर में, हिते मुंहिंजो माइटो ड्राइवर आहे। पोइ ओॾी महिल ख़बर पइजी मूंखे, नेट ते ॻाल्हि हली वई, पाण गुलाम रसूल खे जेको रोड ते कमु कंदो आहे हिनखे डीसी घुराए। ऐं ग़रीब मूंखे ख़बर आहे डीसो छा आहे, हीअ छा आहे। असीं ग़ुलाम रसूल पिंजारे जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन जो इहो चवणु आहे त जेको असां माली मदद जे करे मां जेको आहे हिते इंसानियत जे नाते जेको मुख़्तलिफ़ रोडनि ते खॾा पइजी वेंदा आहिनि, जेको आहे उनजी भराई कंदो आहियां ऐं मुफ़्त में भराई कंदो आहियां ऐं मूंखे कुझु बि पघार वग़ैरह न आहे। साथी रिपोर्ट सां गॾु ख़ैर मोहम्मद रिंद, मक़सूद रिंद।